जूं यादगिरियूं साहिती परगिणे जूं तइलीमी ख़िदमतूं साहिती माग पोस्ट ऑफिस रेलवे स्टेशन ऐं जेके जिन माण्हुनि ख़िदमतूं कयूं उन्हनि खे मूं पंहिंजे जेको दिमाग़ में चिटियल शइ हुई निसब सदी माना 50 साल वारी जेका मूंखे यादाश्त हुई उहा मूं चिटरी आहे ऐं कुझु मूं थोरी घणी शाइरी बि कई। साईं ॾाढो ॾुखियुनि हालतुनि में तव्हां नायाब शयूं ही गॾु कयूं आहिनि। मुंहिंजी अखियुनि ॾिठा अहिड़ा वाक़िया पिया आहिनि। साईं भाऊ शबीर वेठो आहे, उनखे ख़बर हूंदी शायदि, मां नाला न खणंदुसि, पर हेॾियूं गॾु कयल शयूं काफ़ी जेके उन्हनि जे दुनिया छॾे वञण खां पोइ तौर जे हिसाब में उन्हनि जो पोयार कपाए वियो। तव्हां छा था सम्झो त तव्हांजो पोयार अलाह तव्हांखे वॾी हयाती ॾींदो, हीअ शयूं सांडींदो या विञाईंदो? नई ॻाल्हि इहा आहे त इतबार त कोन्हे, पर लॻे थो तौर ते खपाए। बाक़ी कंहिंजो बाक़ी जेसि ताईं सिरीअ में साहु आहे तेसि ताईं हीअं सांड हलूं न, उन्हनि खे हलाए पोइ पंहिंजी मर्ज़ी आहे। फ़िलहालु असां इश्क मोहबत साईं तव्हांखे जेका ऑफर थिए थी का सरकारी तौर ते का म्यूज़ियम असां तव्हांखे क़ाइमु करे सघूं, या तव्हां एनजीओज़ बि आहिनि जेके पूरी वर्ल्ड में आहिनि जेके हेॾी हेरिटेज ते कमु कनि वेठियूं, उन्हनि खे सां ॾियण वारो कमु कनि वेठियूं, तव्हांखे का ऑफर मिले अदा असां तव्हांखे म्यूज़ियम जो ऑफर था ॾियूं त पंहिंजूं शयूं तव्हांजी महफ़ूज़ हूंदियूं, तव्हांजे नाले सां हूंदियूं, त तव्हांजो उते उन्हनि सां रद्द अमल कहिड़ो हूंदो? हाँ, मुंहिंजो त बचपन खां वठी हिकिड़ो माना नज़रियो रहियो आहे त मां जो आज़ादु ख़्याल जूं ऐं ग़ुलामी या कंहिंजे डिक्टेशन जे माना ज़िंदगीअ खे अॻिले त न ॾिनो आहे। मां चवंदो आहियां त मां आज़ादु हुजां ऐं शायदि को मूंखे भली 5 या रेडियो तोहफ़ो ॾिए, पर पोइ मां चवंदो यार तव्हांजो नथो रखां, मां पंहिंजी थो रखां। जो तुंहिंजी शइ खे कुझु थिए त पोइ चवंदा भाउ असां तोखे शइ ॾिनी पर उहा ख़राबु करे ॾिनी। तंहिंजे करे मां चवंदो आहियां त जेका शइ पंहिंजी हुजे ऐं पराई ग़ुलामीअ खां या कंहिंजे पुछण खां बहितर आहे त माना इहो कमु मां न कंदुसि। अहिड़ा साईं तव्हांखे ख़ुशि रखंदो, समाज जो अञा वधीक इज़ाफ़ो कंदो, जेके तव्हांजे शौक़ु आहिनि। वरी असांजा वेठा भाऊ शबीर बि वेठो आहे, भाऊ तनाला ॻाल्हियूं था। भाऊ बशीर हुसैनी साहब जे मचुर में मौजूदु हिन मिनी म्यूज़ियम में संदसि जा दोस्त बुज़ुर्ग दोस्त मौजूदु आहिनि। असांजो बि ईअं करे चइजे त उस्ताद भाऊ शबीर वीडियो वारो नौशर फिरोज़ जो सभिनी जो ॼातल सुञातल आहे, ओल्ड वीसीआरनि जो कमु कंदड़ ऐं तक़रीबन 1913 खां वठी 1990 ताईं जी तमामु फिल्मी रिकॉर्ड रखंदड़ इंडियन ऐं पाकिस्तान। अस्सलाम वालेकुम, तव्हां हिते मौजूदु आहियो भाऊ हुसैनी साहब वटि, तव्हांजा बि इहे शौक़ु आहिनि? बिल्कुलु। तव्हां छा था सम्झो त हीउ शौक़ु ज़िंदगीअ खे जीवत कीअं थो ॾिए? सर बसि असांजे गाननि जे सहारे ते ज़िंदा आहियूं। शौक़ु आहे नंढड़े हूंदे खां वठी, मां पंहिंजी तालीम बि विञाई छॾी इन शौक़ में। एसि ताईं जो फिल्म लॻंदी भली कराची लॻे, मां नौशहर खां वेंदो हुउमि टेप खणी कराची सिनेमा मां ॿाहिरि ईंदो हुउमि। ऐं रेडियो पाकिस्तान ते वियुसि, उते बि मूंखे नौकिरी ऑफर में। इहो 70 खां वठी मूंखे शौक़ु आहे। रेडिया हूंदा लाइट वारा, इहे मां ॿुधंदो हुउमि ऐं चवंदो हुउमि मां वॾो थी इहे वठंदुसि, ऐं उहे शयूं मां हथु करे वियुसि। भाऊ बशीर हुसैनी वांगुरु भाऊ शबीर बि वॾा कशाला कढिया आहिनि इहे शयूं गॾु करण में। ऐं भाऊ बशीर खां भाऊ शबीर तमामु सीनियर आहे, ऐं भाऊ शबीर जा कुझु वाक़िया जेके असांखे ॿुधाईंदो आहे। पर अॼु मां सोचियो वाक़ा थियनि सभु वाक़िया। त बुरको पाए हिकिड़े ॾींहुं वियो सिनेमा में गानो रिकॉर्ड करणु। भाऊ इहे हिस्ट्री कीअं आई? छा हुजो 6 ॼणा हूंदा जेके मुंहिंजे ख़िलाफ़ु हूंदा, इहो सिनेमा मां गाना न भरे। ऐं फिल्म जो लॻी त हाणे मूंखे बहनी बि हुजे, हाणे मां टेप खणी लॻंदुमि, उहो तव्हां जितां मुंहिंजो लंघ हूंदो उते हुननि जा दुकान हूंदा। पोइ मां मुंहिंजो बुरको सिंधी पाए ऐं बुरको पाए ऐं वियुसि फिल्म भरिया। कीअं था सम्झो भाऊ बशीर हुसैन साहब जे शौक़ खे? इहो शौक़ु ॿियनि में बि आहे, काफ़ी सिंध में माण्हू आहिनि। भाऊ जे शौक़ खे तव्हां कीअं था? साईं बशीर हुसैनी साहब जो जेको शौक़ु आहे तमामु सुठो शौक़ु आहे। हालांकि छा आहे त हिन जदीद दौर में हर माण्हू खे कंहिंखे टाइम ई कोन्हे, पोइ बि साईं वक़्तु कढी ऐं हीउ प्रोग्राम जेके मक़सदु करे थो या हिन शयुनि खे सांटे थो ऐं एॾी सफ़ाईअ सां रखे थो त हिनखे सलाम आहे। रेडियो हुजे, टीवी हुजे, कैसेट हुजे, चेंजर हुजे, फ़ोन हुजे, पर तव्हांखे सभु हुन जा तव्हांखे साफ़ मिलंदा। मां हैदराबाद में जॾहिं बि ईंदो आहियां पोइ भाऊ ग़ुलाम शबीर वटि नौशहर फ्लो ज़रूरु ईंदुसि। उनखां पोइ भाऊ हुसैनी खां पुछंदो आहियां त किथे आहियो, हुन सां बि मुलाक़ात ज़रूरु कंदो आहियां। ऐं संदसि शौक़ में इहो आहे त जेकॾहिं का नई शइ या नई कैसेट
जा नओं को रिकॉर्ड किथे मिलियो त हीउ उते बि जेको थो वञे उहो ख़रीद करे थो। हिनखे सलाम आहे असांजो। हालांकि असीं रेडियो पाकिस्तान सां वाबस्ता आहियूं 1980 खां रेडियो ॿुधंदा हुआसीं ऐं पोइ यूनिवर्सिटी पढ़ियासीं पर 2000 खां रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते अनाउंसर कंपेयर आहियां। अॼु ताईं हिते प्रोग्राम अञा ताईं मां कयां थो, पर हीउ बि प्रोग्राम मुंहिंजा राति जो या ॾींहं जो ॿुधी मूंखे ओॾी महिल ई कॉल कंदो आहे त प्रोग्राम ॿुधां पियो। माशाल्लाह। पर उन्हनि ॾींहंनि में बि जॾहिं असीं ख़त लिखंदा हुआसीं तॾहिं बि बशीर साहिब मूंखां पुछियो त ॾस पतो मूंखे जो त कीअं ख़त लिखंदा आहियो, पोइ हीउ उन्हनि खां पोइ हीउ बि लिखंदो माशाल्लाह। पर अॼु ताईं हे लॻो अचे पियो असीं रेडियो जा माण्हू आहियूं पर असांखां इहो शौक़ु कोन थो अचे। सही। अच्छा भाऊ बशीर हुसैन जीअं आहे त हिनजी जीन्स में शामिल आहे मूसीक़ी। साईं खां ॿुधायो ॻाल्हाईंदे त साईं जा ॾाढा या जेके आहिनि उन ख़ानदान जा वॾा गवैया बि थी विया। तव्हां रेडियो जा रिसर्चर आहियो, इन कॉम्बिनेशन खे साईं हाणे असांजे ॻोठ में मुख़्तलिफ़ शाइर बि आहिनि। आजिज़ उमरला विस्तड़ो, ग़ुलाम क़यूम मशकूर विस्तड़ो ऐं हुनजो पुटु आहे नज़ीर हुसैन विस्तड़ो शाइर आहे। शाइर त ॿिया बि आहिनि, फनकार आहे रज़ा हुसैन विस्तड़ो आहे ऐं मक़सदु थोरो शाइरी त ॿिया कनि पिया। पर असांजो जेको नालो आहे मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़ो जेको हो गवियो हो हुनजो ऐं अनवर हुसैन विस्तड़ो इहो ई चवंदो हो महफ़िल में त मौलाईअ खां पोइ राग विस्तड़नि खां जेकर आयो त असां वरी इहो था चऊं त अनवर हुसैन विस्तड़े वटि आयो ऐं हुन कयो। पर मौलाई ग़ुलाम क़ादिर विस्तड़े सां असांजी कचहरी थी तक़रीबन जॾहिं असीं 8 पढ़ूं था त हीउ बाग हूंदो हुते वेंदो। पोइ मां मौलाई साहिब खां इहो पुछियो त साईं तव्हां कहिड़े मुल्कनि में हो? हुन चयो त इराक, ईरान, मिस्र ऐं इन्हनि ॾींहंनि में मां इन्हनि मुल्कनि में मां वियुसि। अच्छा उन खां पोइ मौलाई साहिब वटि